अरे पावली मूंखे तुंहिंजी एॾी सिक जो जॾहिं बि मां निकामां त हिनकी अचे वठी वरी तुंहिंजो नालो खणा त हिनकी छॾे वञे। मेहरबानी चाची, सिक त मूंखे बि तव्हांजी जाम लगी हुई। आई मां पावली करा चयो मुंहिंजे लाइ छा आंदी चिलकणी पई चए अमां तूं ॻोठ जी चङी माई आहे मोतबर माई आहे पावलीअ तुंहिंजे लाइ कुझु न कुझु आंदो ना चाची सेठाणी, हिन दफ़ा त मूं तुंहिंजे लाइ कुझु बि कोन्हे आंदो, पर ॿेहर आयसि त तुंहिंजे लाइ का सुठी सुखड़ी ज़रूर वठी ईंदसि। ॼाणे उभरंदे ताव न कयो सो लांदे वरी कहिड़ी ॿारींदो न त न सही आहे मड़े सुखड़ियुनि खां सवा बि हली सघंदासीं वञी धूड़ पाए हर को पंहिंजे बीठ में कहिड़ियूं चङायूं कयूं अथई जो सिक लॻंदी हीअं फाटंदो तुंहिंजे लाइ पर ॿुधी छॾ घर खां ॿाहिरि न निकिरजांइ पावाली तुंहिंजे लाइ जितो लॻो पियो अथई अॼु बि तोखे पंहिंजी ज़ाल थो सम्झई। मुंहिंजो तूं फिकर न कर, मां पंहिंजी हिफ़ाज़त चङी तरह करण ॼाणा थी। जे अञा वेई त पाणी पीआरे, जे वञी थी त रस्तो ॾिठल अथई। हा मूंखे रस्तो ॾिठल आहे कोन को मुंहिंजो तुंहिंजे लाइ साह वञे चवंदा हूअं बि कुते जी जो जेको चओ ॿुधाईंदी दुनिया वरी चंड ते पहुती आहे, हिन जा साॻा ई अॼु लछण आहे। ग़रीब सेठाणी पंहिंजे बूथ खे छा कयो अथई? ख़ैर त आहे भुली कर मां पाण खे असली आमिल कामिल वारो रूप ॾेई रहियो आहियां। वाह रे वाह, अॻ में ई अलाह अहिड़ी शिकिल ॾिनी अथई ॻोठ जूं बकरियूं तोखे ॾिसनि थियूं न उहे बि वेचारियूं छिरक भरे ॻोठ छॾे भॼी थियूं वञनि। हा शींहं मुड़ुसु आहियां बकरियुनि खे ईअं लॻंदो त वाड़ में शींहं अची वियो आहे छो जो लूसी मां बनायां तॾहिं न भॼी वेंदियूं। न न न न बकरियूं बि सम्झंदियूं आहिनि त ॻोठ में लंगूर किथां आयो आहे। ख़ैर अॼु जे लाइ एतिरी बेइज़ती काफ़ी अथई, घणी कई अथ मां। इहो ॿुधाए छा सोचो अथई जो तावीज़ लिखण वारो असली आमिल कामिल पियो थी? नकुली फ़क़ीर छो नथो थी? पकड़जी बि पवे त माण्हुनि खे चइजांइ मां नकुली फ़क़ीर हुयमि। लूसी मां बनायां 20 सालनि जो तजुर्बो आहे, मूंखे केरु पकड़े कोन सघंदो। तोरी मश्करनि जे ॻोठ में कारे इश्क जा मरीज़ वधी विया आहिनि, इन करे मश्करनि खे हिकु आमिल कामिल जी सख़्त ज़रूरत आहे ऐं मां उन मश्करनि जी ख़िदमत करण थो चाहियां। कारो इश्क वरी छा आहे? जे कारी साई थींदी आहे कारी खंघि थींदी आहे तंहिंजे करे ही कारो इश्क बि थींदो आहे। या विछड़ंदड़ बीमारी आहे तंहिंजे करे तूं उन सूबेदार खां थोरो पासो कजांइ। अच्छा हूंदा तुंहिंजा मां अञा 14 सालनि जो चूज़ो आहे बानी मुंहिंजे लाइ पाणी खणी अच पहिरों ॻाल्हाए मथे में सूर विझी छॾियो अथई। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।